सिंध जी ईंदड़ माली साल 2024 ऐं 2025 लाइ 3,352 अरब रुपयनि जी बजट अॼु पेश कई वेंदी। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बजट पेश कंदो। सरकारी मुलाज़मनि जी पघारुनि में 10% वधाइण जो इम्कान। तालीम लाइ 400 अरब रुपया ऐं सिहत लाइ 275 अरब रुपया रखिया वेंदा। 5,000 नयूं नौकरियूं पैदा कयूं वेंदियूं, जिन मां 3,000 नौकरियूं तालीम खाते में हूंदियूं। अमन अमान जी बहालीअ लाइ 170 अरब रुपया रखण जी तजवीज़ हूंदी। सालियानी तरक्याती प्रोग्राम लाइ 859 अरब रखण जी तजवीज़। ज़िले तरक्याती मंसूबनि लाइ 53 अरब रुपयनि जो काथो हूंदो। पुलिस जे लाइ 163 अरब रुपया रखण जो काथो लॻायो वेंदो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि सिंध काबीना जो बजट इजलास में नए माली साल की बजट तजवीज़ुनि की मंजूरी ॾिनी वेंदी। वॾे वज़ीर जो चवणु आहे त पीपी चेयरमैन के 10 नुकाती चूंड मंशूर की रोशनी में बजट ठाही वई आहे। बिलावल भुट्टो की चूंड मुहिम में कयल वाइदनि ते अमल दरामद जो वक्त शुरू थी वियो आहे। बजट में गुरबत के खात्मे अवाम के सहूलतूं फराहम करण जूं तजवीज़ूं आहिनि। सिंध सरकार सरकारी मुलाज़मनि जी पघारुनि ऐं रिटायर्ड मुलाज़मनि जी पेंशन वधाइण ते गौर करे रही आहे। हज जी अदायगी जो पहिरियों मरहलो अॼु खां शुरू। सॼी दुनिया में 15 लख खां वधीक हज पांधेड़ा हज लाइ सऊदी अरब पहुतल। 1,60,000 पाकिस्तानी हज पांधेड़ा हज जो फर्ज़ अदा करे रहिया आहिनि। हज पांधेड़नि जे मिना लाइ रवानगी शुरू। लखें हज पांधेड़नि खे बसुनि ज़रिए मिना पहुचायो वियो, जिथे हू क़याम कंदा। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी जी इस्लामाबाद में JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात। मोहसिन नकवी मौलाना फज़ल रहमान जी अयादत कई ऐं नेक ख्वाहिशुनि जो इज़हार कयो। घरू वज़ीर जो चवणु आहे त मौलाना फज़ल रहमान सां इज़्ज़त एहतराम जो रिश्तो आहे। सिंध समेत सॼे मुल्क जे मैदानी इलाइक़नि में हिकु भेरो ॿीहर गर्मी जी शिदत वधी वई। सिब्बी में अॼु पारो 48 खां 49 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचण जी अॻकथी। नवाबशाह ऐं लाड़काणे में गर्मी पद 44 खां 46 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान। पंजाब जे शहरनि लाहौर, मुल्तान, फैसलाबाद, सरगोदा, डेरा इस्माइल खान, बनून में बि गर्मी पद 44 खां 46 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में कुझु हंधनि ते बरसात जी अॻकथी। ICC T20 वर्ल्ड कप जा दिलचस्प मुकाबला जारी। अफगानिस्तान पापुआ न्यूगिनी के शिकस्त ॾेई छॾी। अफगानिस्तान पापुआ न्यूगिनी 7 विकेटनि तां शिकस्त ॾिनी। अफगानिस्तान तरफ़ां गुलबदीन नायब 49 रन्सूं ठाहे नुमाया रहिया।